नाज़िम डिग्री में असिस्टेंट कमिश्नर वधीक अघ ऐं नकली ज़री भाण विकिरो कंदड़ दुकानदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कंदे 5 दुकाननि खे सील करे छॾियो आहे। असिस्टेंट कमिश्नर मूजिबि आबादगारनि जी शिकायतुनि बाबति शहर जो दौरो करे वधीक अघ वठंदड़ दुकानदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वई आहे। नाज़िम डिग्री में असिस्टेंट कमिश्नर वधीक अघ ऐं नकली ज़री भाण विकिरो कंदड़ दुकानदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कंदे 5 दुकाननि खे सील करे छॾियो आहे। असिस्टेंट कमिश्नर जो चवणु आहे त आबादगारनि जी शिकायतुनि बाबति शहर जो दौरो करे वधीक अघ वठंदड़ दुकानदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वई आहे। इन तफ़सील मालूम कयूं था। फ़कीर राणो माली टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी फ़कीर राणो, इन बाबति अपडेट कजो। जी, अज असिस्टेंट कमिश्नर डिग्री जामनदास हिरानी पुलिस नफ़ी सां गॾु शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि ते क़ाइम जेके आहिनि ज़री भाण जा जेके दुकान आहिनि उन दुकाननि ते इन्हनि छापा आया आहिनि। छापनि दौरान उन्हनि कुझु दुकानदारनि वधीक रेट वरितो बि, कुझु ज़ख़ीरो वधीक आहिनि भाण उन सिलसिले में इन्हनि जेके 4 दुकान सील कया आहिनि। हिकु दुकानदार जेको आरिफ आहे उन ते 5000 रुपया ॾंढ हयो आहे ऐं वधीक हुननि असिस्टेंट कमिश्नर साजिद सां ॻाल्हाए चयो त जेको बि वधीक रेट भाण जो वठंदो हुनखे आउं बशकोड़ कंदुसि, जेका बि कार्रवाई कंदुसि कानून मूजिबि कार्रवाई कंदुसि। जी फ़कीर राणो, वॾी महिरबानी तफ़सील आहे।